नाज़रीन खबर शामिल कंदा रहूं। जान मोहम्मद सोसाइटी में सोसाइटी में ॻोठाणे जी ज़रई ज़मीन ऐं घर जी ज़मीन ते ॻोठ जे बासरनि मुबैना कब्ज़ो करे छॾियो। ॻोठाणे जो एहतिजाजी मुज़ाहिरो। बासर मुंहिंजी ज़मीन जो पाणी बंदि करे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ज़मीन जो पाणी बंदि हुजण जे करे ज़मीन बंजर बणिजी वई आहे ऐं बचा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इख़्तियारनि वटि केतिरा ई भेरा करण बावजूद दाद न पियो थिए। इंसाफ़ लाइ आवाज़ उथारण ते मूंखे केतिरा भेरा तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। कूड़नि केसनि में फासाए ज़मीन हासिल करण जी कोशिश कई वई आहे ऐं हींअर ज़मीन जो पाणी बंदि करे मूंखे लॾाए ज़मीन हासिल करण जी साज़िश कई पई वञे। तहफ़ुज़ फराहम करे ज़मीन जो पाणी ॾियारियो वञे। ॻोठ सालेमार वासी लाल बख्श मर दांह खणी मीडिया वटि पहुतो। एहतिजाज इंसाफ़ जी घुर। जान मोहम्मद सोसाइटी ॻोठ सालेमार वासी लाल मर बासरनि जी नाजाइज़ियत ऐं ॾाढ ख़िलाफ़ दांह खणी प्रेस क्लब पहुतो। हुन मीडिया ॾो ताईंदे चयो त असांजे ॻोठ जा बासर गुलहसन मीरसन मुराद ऐं कुर्बान असांजे 7 एकड़नि जी एराज़ी ज़मीन ते बिला जवाज़ कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजे करे उन्हनि मुंहिंजी ज़मीन जे हिसे जो पाणी बंदि करे छॾियो आहे ऐं वाटर कोरस ड्राहे छॾिया आहिनि, जंहिंजे करे ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बासर माण्हुनि ज़मीन हासिल करण लाइ हर हरबा हलाया आहिनि। मूंखे पहिरियां मारकुट करे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश कई आहे, जितां अदालत सॻोरी मूंखे बेगुनाह साबित करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त हुननि मुंहिंजी ज़मीन ते बीठल लखें रुपयनि जो क़ीमती काठ, जंहिंमें सुरह बबूर ऐं टारनि जा वण बि शामिल हुआ, ॾाढ जे ज़ोर ते वढाए खणी विया आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ हद जे पुलिस वटि बि गायो, पर पुलिस मूंसां को बि सहकार न पई करे। हुन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान DIG सखर ऐं SSP घोट जी तरफ़ां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासरनि पारां बंदि कयल ज़रई ज़मीन जी पाणी ॾियारियो वञे त जीअं बंजर बणियल ज़मीन आबाद करे पंहिंजे मासूम बचनि जो पेट ऐं गुज़र सफ़र करे सघां। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।